गजर कुदरत जो हिकु तोहफ़ो आहे जेको इंसानी जिस्म लाइ फ़ाइदेमंद ग़िज़ाई उनसरनि सां भरपूर आहे। जेकॾहिं हिन खे जूस जी सूरत में रोज़ इस्तेमालु कजे त इन जा अणगिणिया फ़ाइदा आहिनि। गजर जे जूस में विटामिन ए अखियुनि लाइ फ़ाइदेमंद हूंदो आहे। हीउ जूस ग़िज़ाइयत सां भरपूर हूंदो आहे। विटामिन ए जी खोट अखियुनि जी बीमारियुनि जो सबबु बणिजंदी आहे ऐं गजरुनि जो जूस इहे मसइला हल कंदो आहे। गजरुनि जो जूस अव्हां जे मुदाफ़ियाती निज़ाम खे बहितर करे थो। गजर जे जूस में मिलंदड़ विटामिन ए ऐं सी ॿई एंटी ऑक्सीडेंट जे तौर ते कमु कंदा आहिनि। मुदाफ़ियाती सेल्स खे फ्री रेडिकल्स जे नुक़सान खां बचाईंदा आहिनि। गजर जो जूस कैंसर मुख़ालिफ़ असर ॾेखारे थो। मुताले मूजिबि गजर जे जूस में मौजूदु कुझु मुरकब कैंसर खां बचाइनि था। ख़ासि तौर ते गजर जे जूस में मौजूदु पोलीएस्टिलीन, बीटा कैरोटीन ऐं ल्यूटीन इंसानी ल्यूकीमिया जे सेल्स ख़िलाफ़ असराइता साबित थियनि था। गजर जे जूस में रत में शुगर जे मिक़दार खे कंट्रोल करण जी सलाहियत आहे। घटि मिक़दार में गजर जो जूस पीअण सां रत में शुगर जे मिक़दार में घटिताई अची सघे थी। गजर जो जूस मेवनि जी रस जो हिकु बहितरीनु मुतबादिल थी सघे थो, छो त हिन जूस में फाइबर घटि हूंदो आहे। हिन में कुदरती शुगर मौजूदु हूंदी आहे, पर हिन जूस खे हद खां वधीक न वापराइण घुर्जे। गजर जो जूस खल खे चमकदार ऐं बेदाग़ करे थो। हिन जूस में विटामिन ए ऐं सी खल ज़रिए फाज़िल मादनि खे ख़ारिज कनि था ऐं खल खे लचकदार बणाइनि था। हीउ जूस पीअण सां चहिरे जो रंग बि निखरी पवंदो आहे।